बाबा कदम अगते वधाए अल्लाह साली गाला है हिसाब में सख्ती न करे नबी डकना हुंदा वली डकना हुंदा मोमिनीन मोमिनात मुस्लिमीन मुस्लिमात डकना हुंदा हज़रत आदम चलो परे जो मुखा किना ता जो वासा आदम रब्बहु फगवा जो ठपो लगला जुरत की करे सगंदुस वणो हाबील वट जेको दुनिया जी धरती जो पहलो शहीद आ सही खल्क डोणदी हज़रत हाबील जे तरफ हज़रत हाबील चंदो परे जो नफ्सी मुझी जान खतरे में पकड़ थी तो के जान छड़ाए सगंदो मुझे तरफ न अचो मुखे पाजी जान जो खतरो मुझी इबादत में थोड़ी मुझी उम्र में थोड़ी हुई के वडी उम्र वारे वट वनो जी इबादत घणी थियल होजे ऐ हिकड़ी उम्मत न होंदी सब उम्मतूं जोड़दियो गड हदीस पाक में सजी खल्क गड थी हजरत नूह नजीउल्लाह अलैहिस्सलाम जो तरफ ईंदी खल्क चोंदी आए नूह नजीउल्लाह या नबी अल्लाह अल्लाह जी दरबार में अर्ज कर अल्लाह रब्बुल आलमीन हिसाब में आसानी करे हजरत नूह नजीउल्लाह फरमाइंदो गाली आए मुझे तरफ तवाना जो मुखे हुआ बदुआ याद आई जेका दुनिया में मुंह हुई मुझे या अल्लाह काफरन जो कोई घर न छजा जमीन में भी पानी जारी थी वियो आसमान में भी पानी जारी थी वियो अरे इन मसले के छेड़े अगर मुझे पकड़ गई हुई तो के जान छनाए सगंदो नफ्सी नफ्सी मैंने मुझी जान मुझो बदल मुझो जिस्म बचे बसियो काफी है सजी खल्क कर थी भजनी हजरत मूसा कलीमुल्लाह जे पर हजरत मूसा कलीमुल्लाह जी हालत किया होगी अखियों बंद होंदियो अखिल में पानी जारी होंदो बंद झुकल होंदो हथ अर्श दे पाए के पकड़े होंदो जुबान हाल साईं पे चोंदो होंदो रब यारिनी अल्लाह इलैक या अल्लाह अज पंजो दीदार कराए या अल्लाह अज पंजो दीदार कराए दुनिया में भी कलीमुल्लाह जी या दुआ हुई अज भी मूसा कलीमुल्लाह ये चने हुए या अल्लाह पंजी ज़ियारत कराए पंजो दीदार कराए खल्क ने सने मुस्तगरिक हाल सनी खल्क तोड़ दी हजरत इब्राहिम दे तरफ हजरत इब्राहिम खलीलुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम जवाब में चलो मुझे तरफ किना आया हो मुझे तरफ किना आया हो दुनिया में एक काफिर के पंज दस्तरखान का मौत आयो दुनिया में इताब गयो अजिल मसाले के छेड़े बानो गयो तमजाल कौन सुनाए चलो वनो हजरत ईसा रो अल्लाह जे तरफ हजरत ईसा रो अल्लाह जे तरफ खल्क ईदी सब उम्मत तमाम साबिक उम्म भी गद थे वियो हजरत ईसा रो अल्लाह अलैहि सलाम चलो यार दुनिया में काफिर मुखे जो खुदा बनाए चलो अगर जमात उनन के पहुंचो उनन पाजी मर्जी साईं जुल्म कयो आज जेकरे क़यामत रोज पूछा थी वई जवाब में जे फासा तपो मौजूद न कोने पर जेकरे उलझाया वियो गाल में अगते जुर्रत जो दरवाजो बंद थी वेंदो आज तवा के दस जा आज तकरीम अबू मोहम्मद अरबी आज किबरियाई जे दिल ते रसाई हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आज ताजीम और तौकीर आज बुलंदी है गाल दुनिया में उन सा फायदो कयो वल सौफ योती रब्बुक फतरजा जो आज जे मोहम्मद भी गाल करे वछे तो जी गाल के मोटायो कौन लेदो आज वनो तमा नबी महबूब मोहम्मद अरबी जेदा मानो जे दिल में ख्याल अची वेंदो वाकई आज मोहम्मद अरबी जो नालो हलोन महबूब मोहम्मद अरबी जी दरबार में जे जो खल्क तोड़दी दी रसूलुल्लाह पर असहाब जे विच में ये त चमकना होंदा ये आसमान दे सितारे जे विच में चोडी जो जल विच चमकना नजर ईंदो साबी सभी में चाहंदो अल पे भी चलोंदो सब मानू ने जींदा होता कंपनी का आवाज उठदा हिन मेड़ मा आवाज गजे रब अबली उम्मती रब
हबली उम्मती, रब्बी हबली उम्मती। या अल्लाह मुझे उम्मत जो साल, ऐ अल्लाह मुझे उम्मत जी बख्शिश करे। मानो समझी वेंदा त इहो ई हाल, इहो ई आई ॻाल्हि। हिते ई महबूब मोहम्मद अरबिया जो सब नफ्सी नफ्सी पिया कल महबूब उम्मती उम्मती करे रहियो। हलो इन्हें जे तरफ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं उम्मत आई या तमाम जे तरफ नबी मानू जो हाल ॾिसी रोई पवंदा, फरमाईंदा न घबरायो मोहम्मद तमाम जो शाफी वेठो। हज़रत दीनपुरी चवंदो न घबरायो मुसलमानो, न घबरायो मुसलमानो, खुदा जो शान बाकी है, अना इस्लाम जिंदा है, अना कुरान बाकी है। नबी फरमाइंदा वियो मां पंहिंजे महबूब रब के राजी करे वठा। महशर जो मैदान नबी जी वडो सजदो कंदा, वडो सजदो, सजदे अकबर। दुनिया में हजारे सजदा करण वाला सजदा करे विया, पर महबूबन फरमायो उन सजदे जो मिसाल कोई कोन होंदो। वडा वडा दुनिया में सजदा थिया। पढ़ो तो सही हजरत अबू बकर सिद्दीक जे तहज्जुद जा सजदा, हजरत अली रजी अल्लाह अन्हु जा काबतुल्लाह में सजदा, शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो हफ्ते जो सजदो। पढ़ो तो सही शाह अब्दुल कादिर जीलानी जा सजदा, दरिया जे किनारे ते बायजीद बुस्तानी जा सजदा, महल मां निकरी जंगल में हजरत इब्राहिम बिन अदहम जा सजदा, हजरत शेखुल हिंद जा सजदा, हजरत यहया रहमतुल्लाह अलैह जा सजदा, करबला जी धरती ते शहादत वारो हजरत हुसैन जो सजदो, सखर जी मस्जिद में अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सूमरो शहीद रहमतुल्लाह अलैह जो सजदो, शहादत वारो। पढ़ो तो सही सजदा, लेकिन महबूब फरमायो ये सब सजदा घट होंदा, मुझे सजदे जो कोई मिसाल कोन हो। छा सजदो होंदो मुसल्ले रसूल ते हजरत उमर जी शहादत जो सजदो। इन्हें जो जुदा जुदा वडो तफसील है, एतरो टाइम कोन। ये वही समझी सकन था जिन जो सजदन सां प्यार आ, उन्हनि के सजदन मां कुछ मिलियो, वही समझी सकन था तो सजदो छा हैसियत। नबी साईं फरमायो मशारिक किताब में लिखियल हदीस आ, जने मानो चवंदो अल्लाह अकबर त हथ कनन ताईं पहुचाइण चवंदो अल्लाह अकबर, अल्लाह ई उनजे जिस्म तां गुनाह छाणे छॾींदो आ जे बहार में पन छणी वेंदा। जने वो सना पढ़ंदो आ त जेतरा जिस्म ते वार हूंदा ओतरन वारन बराबर रब नेकियूं ॾेई छॾींदो। जने सना खां पोइ अलहम्द पढ़ंदो आ, अल्लाह उनजे आमालनामे में हज जी उम्र जो सवाब लिखी छॾींदो। जने मानो रुकू कंदो आ, अल्लाह फरमाईंदो मलाइको वज़न केतिरो थस, ओ मलाइक चवंदा साईं एतिरो वज़न थस, अल्लाह फरमाईंदो एतिरा किलो सोन सदको करण जो सवाब ॾेई छॾियोसि। छातो पढ़े चई सुभान रब्बियल अज़ीम, अल्लाह फरमाईंदो तमाम कुतुब मंजिल जी तिलावत जो इनके सवाब ॾेई छॾियो। जॾहिं चवंदा समी अल्लाह वलिमन हमिदा रब्बना लकल हम्द, त अल्लाह पंहिंजी रहमत जी नज़र सां उन बाने ॾे निहारण फरमाईंदो। जॾहिं सजदे में वियो त रब फरमाईंदो आहे दुनिया में केर गणे न सघंदो नेकियूं, ऐं बाना तो सजदो कयो, इन सजदे जो को मिसाल कोन्हे, इन जो नेकियूं गण खां मथे आहिनि। इन्ही जे करे तो हिते दुनिया में नथो ॾिसी सघे, आख़िरत में सजदनि जो मज़ो ॾिसंदे अजुर ॾिसंदे त ख़ुशि थी वेंदे मूंखां। सजदो वॾी शइ आहे, सजदे में रब जो कुर्ब मिलंदो आहे। अधरात जा सजदा सालिहीन जो तरीक़ो आहे। हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह खां के पुछो हज़रत इनो डिगो सजदो छो कंदा आहियो?
फरमाए मां ॾिसंदो आहियां त अॼु दुनिया में मूंखे सजदो करण जो मौक़ो मिलियो आहे, वरी मिले या न मिले अॼु ढो करे पोइ था। हज़रत यहया रहमतुल्लाह अलैह खां पुछो हज़रत एतिरो ढिघो सजदो छो कंदा आहियो? फरमाई हदीस में असाजिद यस्जुद अला क़दमिल रहमान, सजदो करण वारो ॼण त रब जे कदमनि में सजदो कंदो आहे, पोइ जॾहिं आउं रब जे कदमनि में किरंदो आहियां त उथण ते दिलि कोन चवंदी आहे। सजदा करण वारा सा, लेकिन नबी फरमाइंदा सजदा अकबर हूंदो, तमाम ढिघो सजदो। रब फरमाइंदो ऐ मुंहिंजो महबूब नबी, ऐ मुंहिंजा दिल पर नबी, वधीक सजदे में रो न, तुंहिंजे लुड़कन के मां रब बर्दाश्त नथो करे सघां। अल्लाह जा महबूब फरमाइनि था उथंदुस, अल्लाह फरमाइंदो ऐ महबूब हिसाब जे लाइ ख़ल्क़ पेश कर, माण्हू पेश कर त हिसाब कयां। अल्लाह जा महबूब सोचींदा कि कीअं अॻियां करियां, अहिड़ो को शख्स मूंखे मिले, ॻोल्हींदा वेंदा नज़र घुमाईंदा वेंदा, हर कोई ॾकण में पोइ रहंदो, हर को माण्हू हिक ॿिए में लिकण में पोइ रहंदो। जिते नबी जी नज़र पवंदी वो इशारो कंदो त मूंखे सॾ न कजां, हिते जलादो हेबतो गज़ब जो आलम। तॾहिं अल्लाह जा महबूब निहारींदा, दिल में ख़्याल कंदा अॼु अहिड़े के माण्हू खे अॻियां करियां जंहिंखे ॾिसी रब थधो थी वञे, कावड़ गज़ब रहमत में तब्दील थी वञे। अल्लाह जा नबी ॻोल्हींदा सॼे पासे ॻोल्हींदा तमाम अंबिया ते नज़र कंदा, तमाम मुहद्दिक़ीन ते नज़र कंदा, तमाम उलमा ते नज़र कंदा, तमाम औलिया ते नज़र कंदा, सिद्दीक़ीन ते नज़र कंदा, सादिक़ीन ते नज़र कंदा, शुहदा ते नज़र कंदा, औलिया ते नज़र कंदा। अल्लाह जा महबूब सोचींदे सॼे पासे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जा थे पकड़े फरमाईंदा आ सिद्दीक़ मोहम्मद जो फ़ैसिलो अॻियां थी रब जे अॻियां हिसाब ने। नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा, शाने सहाबा, नारे तकबीर, शाने सिद्दीक़ अकबर जिंदाबाद, शाने सिद्दीक़ अकबर जिंदाबाद, नारे तकबीर। हज़रत सिद्दीक़ अकबर अॻियां ईंदो, अल्लाह रब्बुल आलमीन जी दरबार में ईंदो, तकड़ में सर सजदे में रखंदो ताकि नबी जी सभिनी सुन्नतुनि ते मुअमल कयो। अॼु नबी मोहम्मद भी सजदो कयो त इहा सुन्नत बि न घुसे, क़यामत जे ॾींहुं इन सुन्नत ते भी अमल करे वञे। सर सजदे में रखंदो, अल्लाह फरमाईंदो ओ सिद्दीक़ ॻाल्हि सजदे जी कान्हे, ॻाल्हि हिसाब जी आहे, सिद्दीक़ थी हिसाब ॾे। हज़रत सिद्दीक़ अकबर अॻियां ईंदो, अल्लाह जी दरबार में अर्ज़ कंदो या अल्लाह सवाल कर। अल्लाह रब्बुल आलमीन पुछा कंदो ऐ अबू बकर क़यामत में छा करे आए, वो दुनिया में छा करे क़यामत में करे आए। अल्लाह रब्बुल आलमीन जी दरबार में हज़रत सिद्दीक़ अकबर आजिज़ी इल्किसारी जो इल्किसारी अर्ज़दारी में बेकरारी में अर्ज़ कंदो या अल्लाह दुनिया जी दुनिया में गुनाह करे बस अमाल नामो तारो खणी आयो आया, को भी अमल मो वच कोने को, बस तुझी दरबार में रहमत जो वास्तो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाइंदो ऐ सिद्दीक़ तुझे जान दिलम तो मोहम्मद ते कुर्बान गई, तुझे औलाद दिलम मोहम्मद ते कुर्बान गई, तुझे वक्त दिलम मोहम्मद ते कुर्बान गई। अज ऐ अबू बकर आजिज़ी इनकी सारी कने चे तो कुछ बोल करे आया आया, अल्लाह तो राजी आया, बस हिसाब मुकम्मल थी और टुपी भी जन्नत जे पासे। बस ऐ मोहम्मद बे के मोकल एक आन खत्म कर, ऐ मोहम्मद मोकल दे के नबी हां सजो पासो छड़े खबे पासे निहारींदा, अव्वलीन आखिरीन सब बिछड़ोंदा, फासिकीन मुजरिमीन काज़िबीन सादिकीन मोमिनीन मुनाफिकीन सब मौजूदन। नबी नजर करे 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 खबे पासे वेठल हज़रत उमर जे हथ मां पकड़े फरमाईंदा आ उमर अॻियां हिसाब ॾे। त हज़रत उमर डोड़ंदो अल्लाह जे दरबार में वेंदो,
जो हुक्म आ नबी जे डोड़ंदो वेंदो हदीस ॿुधजो ये मुल्ला मौलवी जी ॻाल्हि कान्हे हदीस पाक में अव्वल मन युस्लम अलैहि रब उमर क़यामत जे ॾींहुं रब महशर जे मैदान में सब खां पहिरीं जंहिंते सलाम कंदो उहो उमर फारूक हूंदो अस्सलामु अलैका या उमर अल्लाह सलाम पढ़ो हज़रत उमर सजदे में वेंदो अल्लाह फरमाए सजदे जी ॻाल्हि कान्हे उथी हिसाब दे हज़रत उमर हिसाब ॾींदो अल्लाह पुछा कंदो अमाल नामो ॾेखार त हज़रत उमर आजिज़ी इंकिसारी हेॾे दर्जे जो माण्हू चवंदो या अल्लाह अमाल नामो तुंहिंजी दरबार में ॾेखारण जे लाइक़ ई कोन आहे एड़ो अमाल नामो जो ॾेखारण जे क़ाबिल कोन्हे बस तो के पांजी रहमत जो वास्तो अल्लाह फरमाइंदो हिसाब मुकम्मल थी वियो बेशक तो के दुनिया में वो नबी जो खादिम रफीक बनायो उथी तू वगा हिसाब मुकम्मल टुपी भी अबू बकर सा गड जन्नत जे पासे दुनिया में अजाया मन घड़त किस्सा जैसा मानू साहब जी गिला गला अहादीस मुबारक पढ़ो तो सही कुरान उनकी शान में छा थो चवे ऐ महबूब मोकिल के हिसाब ला जल्दी कर नबी नजर फेराए हान के मोकिलींदा हजरत अली रजी अल्लाह अन्हु के हजरत अली इंदो अल्लाह जी दरबार अल्लाह फरमाइंदो ऐ मुजा शीयन ऐ मुजा शेर ऐ मोहम्मद जा रफीक करापत हासिल करण वारा आमाल नामो ॾेखार तो हजरत अली रजी अल्लाह अन्हु केड़ो जवाब दींदो या अल्लाह जेको आमाल नामे में लिखियो पियो आहे वो अगई तो के मालूम ॾेखारियां छो तरे अल्लाह फरमाइंदो मुखे मालूम तो सजदनी रुकुन सा मुखे राजी कयो हो अली तो सखावत सा मुखे राजी कयो हो अली बेशक मुखे मालूम तो इबादत खूब कई हुई बस तू तो सा हिसाब मुकम्मल टुपी भी पंजे यारन सा जन्नत जे पासे ऐ नबी मोकिल के नबी मोकिलींदा हजरत उस्मान के पकड़ी ने अग्या कना अल्लाह फरमाइंदो बी इनके हिसाब ला न मोकिल जा इनके हिसाब ला न मोकिल जा तो एक दुआ घुरी हुई महबूब हो तो के याद आ मुखे तो याद काने अल्लाह फरमाइंदो मुखे याद आ तो के याद ॾियारियां तो ईद जे ॾींहुं जेका दुआ घुरी है या रहमान से हिल हिसाब अला उस्मान इब्न अफ़्फ़ान या दुआ साहिब में हा याद अची हुई तो अल्लाह फरमाइंदो वो दुआ कबूल थियला यानी कि हिसाब गांव में न मोकिल बस चुपा हिनन सा गॾु ॾियारे सना हिसाब वो ईद वाली दुआ ॿुधायां ख़त्म पे अल्लाह जा रसूल फक्र व फाका सा जिंदगी गुज़ार फक्र व फाका फरमाइंदा मालदारन के माल ते नाज़ा मु मोहम्मद के फक्र भूख ते नाज़ अल फक्र फखरी साईं ने बेनी ईद जनी फजर नमाज पढ़ी तो तैयार पे था ईद पढ़नी तने हजरत अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह अन्हा अर्ज़ कयो साईं अज ईद जो ॾींहुं थव साईं ने फरमायो हाओ थोड़ी देर गुज़री वरी से साईं अज ईद जो ॾींहुं थव साईं ने फरमायो हाओ वरी टियों दफ़ो चई अज साईं जो मूंखे ख़बर आहे ईद जो ॾींहुं आहे छो जैसे बियो कुछ कोने यो तवा के खबर हो जे अज तवा के भूखे चो डी थो तवा मानी कोन खा दिया फकर थो ए तवा जे घर वारन वट कुछ कोन थो साईं फरमान अल आन तमत नेमती मुके इतलाक मिली वियो अज फकर पूरो थींदो जैसे असा जो खैरा असा तमा जी मोहब्बत में जे ईमान ने गादी खैरा पर अज ईद जो ॾींहुं फुकरा मसाकीन गुरबा दरंता खैरात वठण ईंदा उन्हनि खे कहिड़ो जवाब ॾिबो साईं जन फरमाए का ॻाल्हि कान्हे अल्लाह पाणी रस्तो आसान फरमाईंदो ईअं चई पाण तैयार थी नवा कपड़ा पाए सफ़ेद ऐं पाण मस्जिद में ईदगाह में रवाना थी विया साईं जन ईद नमाज पढ़ी छॾी ईद नमाज पढ़ण खां पोइ साहबन सां मुलाकात करे घर जे तरफ जीअं वधिया ॾिठो त ग़रीबनि जूं लाइनूं लॻियूं पयूं आहिनि ऐं घर मां कचो पको खाधो उन्हनि खे मिले पियो ऐं के खाईंदा पिया वञनि के खणंदा पिया वञनि
रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तकड़ा खुशी मां अंदर दाखिल थिया ॾिठो त माल जो ढिग लॻो पियो पुछा कयो आशा किथां आयो चई साईं 60 बोरियूं अटे जूं 100 बकरियूं 10 उठ माखीअ जा भरियल ऐं 10 उठ देसी घीअ जा भरियल ऐं हिकिड़ी घरवारी जे घर में 500 दिरहम उस्मान गनी ॾेई वियो ऐं दुआ जे लाइ अर्ज़ करे वियो साईं जन फरमायो बुख त मूंखे तमामु घणी लॻी हुई दिल चवे पई त मानी खावां पर छॾ पहिरियों उस्मान मूंखे ख़ुशि कयो आहे आऊं वञी हुन जे लाइ दुआ घुरीचां मस्जिद में वनी अल्लाह के दरबार में अर्ज कयो या रहमान सैहिल हिसाब अला उस्मान इब्न अफ़्फ़ान या अल्लाह छाइने शख्स सा तू हिसाब करे क़यामत जेनी जेको सखावत में सा कोई हिसाब कोन तो करे जी कोई हिसाब सखावत में नथो करे क़यामत जेनी इन सा तू हिसाब तो करे क़यामत जेनी अल्लाह याद ॾियारी दो ऐं मुंहिंजा महबूब तो दुनिया में ईद जे ॾींहुं जेका दुआ घुरी हुई उहा दुआ क़बूल थियल आहे हिन खे हिसाब गांव में न मोकिल टुपाए जन्नत जे पासे बिहारे नबी फरमाईंदा ॾिसंदुसि त मुंहिंजे यारनि जी कुर्बानी जे करे अल्लाह कुझु थधो थी चुको हूंदो ऐं कुझु कावड़ गज़ब थधी थी चुकी हूंदी कावड़ तॾहिं आउं तकड़ में शफ़ाअत जी झोली फैलाए उम्मत लाइ दरवाज़ो खोलाए वठंदुसि दिल में सोचो यार दुनिया में भी इन्हनि वीचारनि शहादतूं कबूल कयूं इन्हनि वीचारनि कुर्बानियूं ॾिनियूं काबतुल्लाह में लूह जी शिकुनि सां मारूं खाधियूं घर छॾियूं कुर्बानियूं ॾिनूं तॾहिं असां ताईं क़ुर पहुतो पर पोइ कुर्बानियूं बंदि कोन थियूं आहिनि क़यामत जे ॾींहुं वरी इहे ई कुर्बानी ॾींदा जंहिं असांजे लाइ रस्तो आसान थी मिलंदो अचो उन्हनि जे रस्ते ते हली उन्हनि जे नक्शे कदम ते पाण जिंदगी गुज़ारे सॼो गुनाहनि वारो दौर यार रब जे दर ते तौबा ताइब थिया मां ॿटा त कोन हाणे मां ॻाल्हियूं अहिड़ियूं कंदो आहियां के मञीदा आहिनि के कोन मञीदा आहिनि छा मुंहिंजे हथ में आहे क़ुर मजीद मुंहिंजे हथ में आहे अॼु 10 जिन मुंहिंजे हथ ते कलमो भरे मुस्लमान थी चुका यार छॾियो गफ़लत वारी जिंदगी गुनाहनि में छा पियल आहे क़ुर में एॾी लज़्ज़त आहे नमाज़ में एॾी लज़्ज़त आहे पाकाई में एॾी लज़्ज़त छॾियो गफ़लत वारी जिंदगी रब जे दर ते माण्हू जिन सभु तौबा ताइब थियण पिया अचनि असां पोइ ते रहियल हुजूं अचो सभु गॾिजी रब जे दर ते ही अज़म करियो रब अॼु खां पोइ गुनाहनि जो दर ख़त्म तू तौफीक ॾिजां नेकी जे दर ते हाणे अॻिते शुरू कर तक़वा इख्तियार कर परहेज़गारी इख्तियार कर अल्लाह जे दरवाजे ते हलो ईसाई पीर बख्श गवाह आहे बजनी पहिरीं जिन्ना जी हाज़िरी थी साईं वेठो पुछोसि साईं शायद अल्लाह जे दरवाजे ते झुकण खां पोइ रब्बुल आलमीन ॾेखारींदो आहे मुंहिंजा बाना परेशान न थी जानवर बि तुंहिंजे ताबे जिन बि तुंहिंजे ताबे हाणे असीं सिधा थी अल्लाह जे दरबार में तौबा ताइब कर रात अहिड़ी न घुसे जेका तहज्जुद खां खाली हुजे चवंदा आहिनि न खीसो पैसे खां सवा न हुजे त पोइ रात तहज्जुद खां सवा न हुजे कुरान पढ़ो तिलावत करो गुनाहन का नफरत और रब जो कुर्ब मिलंदो मोहब्बत मिलंदो जो इंशाअल्लाह अल्लाह के दरबार में मोहब्बत से इबादत करो शादिन में नबी जो सुन्नत गमन में नबी जो सुन्नत जिस्म ते नबी मुसलमान छा थियो तोखे तो पंहिंजे मथे ता नबी जी सुन्नत के उछलाए छॾियो तो पंहिंजे चेहरे ता नबी जी सुन्नत के ज़िबह करे छॾियो छा थियो मुसलमान तोखे छा नथी वणे नबी जी सुन्नत या तू भुलजी को ॿियो रस्तो वठी वञ मोटी अल्लाह जे दरवाजे ते नबी जी सुन्नत जो आशिक थी पओ क़यामत जॾहिं महबूब जी शफाअत जी सख्त ज़रूरत आहे
नबी जी सुन्नत नसीब थे तो इंशाअल्लाह मेहनत करो। तकरीर खत्म। 5 शयूं अहिड़ियूं आहिनि जिन जे करण सां दिल रोशन थींदी। रोज़ानो इस्तिग़फ़ार जी कसरत। अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। रोज़ानो इन जी सुबह शाम तस्बीह पढ़। 2 नंबर ते रोज़ानो कुरान शरीफ जो दौर करियो। 3 नंबर ते रोज़ानो सुबह शाम 100 दफा दुरूद शरीफ पाबंदी सां पढ़। 4थे नंबर ते असीं हलंदे घुमंदे खाईंदे पीअंदे अल्लाह जी ज़ात ऐं अल्लाह जी मोहब्बत में गर्क हो, अल्लाह जी याद में हो। अल्लाह जो ॻाल्हियूं, अल्लाह जो नेमतूं, अल्लाह जो ज़िक्र, अल्लाह जो फ़िक्र। ऐं 5 नंबर ते असीं अल्लाह जे नाले जो मुराक़िबो करियो। मुराक़िबो तमाम आसान। मुराक़िबो अल्लाह जे नाले जो इंसान मुराक़िबे जो तरीक़ो ही आहे। इंसान पंहिंजे अखियुनि खे बंदि करे पंहिंजे कंध खे झुकाए छॾे, दुनिया जे सभिनी ख़्यालात खां कटिजी दिल जे पासे ख़्याल करे त मुंहिंजी दिल चई रही आहे अल्लाह 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 अल्लाह। ऐं मां ॿुधी रहियो आहियां, इन फ़िक्र में वेही रहे त इन खे मुराक़िबो चइबो आहे। इन फ़िक्र में वेही रहे। रमज़ान शरीफ में हिकिड़ो माण्हू मूंखे मिलियो। मूंखे चई साईं ऐं मुराक़िबो कंदो आहियां। घणो मुराक़िबो कंदो आहियां? जी 8 कलाक रोज़ानो मुराक़िबो कंदो आहियां। इहो मुराक़िबो 8 कलाक। हाणे असीं 8 कलाक त न करियूं, हर निमाज़ खां पोइ 5 मिंट मुराक़िबो करियो। मुराक़िबो सवलो आहे। मुराक़िबो माने थोरो अखियूं बंदि करे ख्याल करियो त मूंखे महसूस पियो थिए त अल्लाह अल्लाह ॿुधां पियो। ये तसव्वुर में ॿुधो तमाम सवलो आहे ॿुधण। हाणे ॾिसो न, आउं 5 गणा थो, आउं ॾाढे थो गणा, पोइ ताईं दिलि में गणजो। ॾिसो महसूस थींदो। 1 2 3 4 5। हाँ इहो ई दिलि में गणियो। महसूस है ना, कोई भी हले आओ इन्हें ते 5 दफा अल्लाह चो अल्लाह 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 अल्लाह। हाँ भाई यो साजो दिल में गणी थी वेंदो। इन सां कल्ब जारी थी वेंदो। अल्लाह जो इनामात बरसंदा। मुझे को चयो अल्लाह सी पांजी बारगाह में कबूल करे। असा सबनी के हक जी जमायत जमीयत उलमा इस्लाम दे साथ में रहे। जियारे ते पाक जमायत सा तेरे उठारे कभी हक जी जमायत सा क़यामत रोज महबूबन जी शफाअत नसीब करे। आई जिन दोस्तन मेहनत कई ताल के हाला जे जमीयत उलमा इस्लाम दे बुजुर्गन जेका मेहनत करे जदोजहद करे मुजाहिदन ने प्रोग्राम रखियो। रब्बुल आलमीन उनकी मेहनत के कोशिश के ताउन के पांजी बारगाह में कबूल करे। जिन दोस्तन खैरात कई मोहम्मद इब्राहिम माची साहब अल्लाह उनके वालिदैन के भी बख्शिश दे अजर दे ऐं उन जी इन खिदमत के कबूल करे। खैरात कई अल्लाह से मोहम्मद इब्राहिम साहब जी खैरात के कबूल करे। असा सबनी जे अचण के कबूल करे। आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमन नबिय्यीन। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। अल्लाहुम्मा इग़फिर ली व लिवालिदैय व लिजमीइल मुमिनीन वल मुमिनात वल मुस्लिमीन वल मुस्लिमात इन्नका समीउम मुजीबुद दावात। अल्लाहुम्मा इग़फिर ली व लिवालिदैय व लिजमीइल मुमिनीन वल मुमिनात वल मुस्लिमीन वल मुस्लिमात इन्नका समीउम मुजीबुद दावात। या अल्लाह सबनी जो खता माफ फरमा। या अल्लाह असा सबनी जा गुनाह माफ फरमा। या अल्लाह जमण का बची दुनिया ताईं असा का जेके खताऊं थियूं या अल्लाह सच्ची दिल सां माफी था वठूं। या अल्लाह पंहिंजी रहमत सां असांखे बख्श फरमा। या अल्लाह माफ फरमा। या अल्लाह मग़फ़िरत फरमा।
या अल्लाह आइंदा सा सबनी के सुठाई चंगा अमल करण जी तौफीक नसीब फरमा। या अल्लाह जिन भी दोस्तन भाईरन मेहनत करे जदोजहद करे प्रोग्राम रखियो या अल्लाह उन जी मेहनत के कोशिश के कबूल फरमा। साईं पीर मोहम्मद साहब बाबू साहब जिन भी मेहनत की रबोन जी मेहनत के कबूल कर। जिन भी दोस्तन या अल्लाह तामुल कयो या अल्लाह उनके तामुल के कबूल फरमा। जिन भी खैरात की उनके खैर के कबूल फरमा। या अल्लाह बिनी जहानन जो भलायो नसीब फरमा। या अल्लाह बिनी जहानन जे प्राण का बचा बिनी जहानन जे अजाबन का बचाए बिनी जहानन में हिदायत मदद नसीब फरमा। या अल्लाह हर गुनाह का असा के महफूज फरमा। असा के नेकी जो रस्तो नसीब फरमा। हर बुराई का असा के बचण जी तौफीक दे। या अल्लाह असा के कामिल तकवा नसीब फरमा कामिल ईमान नसीब फरमा। जिंदगी हयाती में या अल्लाह कामिल बरकत नसीब फरमा। शिफाए तंदुरुस्ती में कामिल बरकत नसीब फरमा। असा सबनी के दीन इस्लाम जो खादिम बना। असा सबनी के या अल्लाह असा के असा जे बच्चन के दीन जो खादिम बना। दिल के औलाद कोने उलन के नेक साले औलाद अता फरमा। दिल के औलाद नो थे असा सबनी जे बच्चन के नेक साले बनाए फरमा। असा सबनी जे बच्चन के हाफिज आलिम कारी बुजुर्ग मुत्तकीन जो इमाम बनाए फरमा। या अल्लाह 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 या रब्बल आलमीन या अरहमर राहिमीन। रब्बना आतिना मिन लदुनका रहमा व हय्यि लना मिन अमरिना रशदा। अल्लाहुम्मा अफ्तह अल्लाहुम्मा अफ्तह अल्लाहुम्मा अफ्तह अक़फ़ाल क़ल्बी। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरत हसना व क़िना अज़ाबन नार। रब्बना आतिना मिन लदुनका रहमा व हय्यि लना मिन अमरिना रशदा। रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना औ अख़्ताना। रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल लज़ीना मिन क़ब्लिना। रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिहि वअफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह